दुनिया के मुख्तलिफ मुल्कन में नए साल 2024 की शुरुआत। न्यूजीलैंड के शहर ऑकलैंड या ऑस्ट्रेलिया के शहर सिडनी में नए साल जो जश्न शानदार आतिशबाजी जो मुजाहिरो। साल 2023 केतिरी खुशगवार ऐं ॾुखंदड़ यादूं खणी मोकिलाए वियो। अदीबनि, शाइरनि ऐं फनकारनि तरफ़ां अलमंज़र पुल वटि साल जे आख़िरी सिज खे अलविदा कयो वियो। सिंधु दरिया में गुल निछावर करे मुल्क ऐं क़ौम जी सलामती लाइ दुआऊं। मलीर नदी जे माई न्याणी डैम ते लेखक ऐं मौक़िक़ गुल हसन कलमती खे भेटा पेश करण लाइ तक़रीर। अदीबनि, दानिशवरनि ऐं शाइरनि जी शिरकत। मलीर नदी में गुल निछावर करे सिंध जी ख़ुशहाली लाइ दुआऊं। अफगान सरहद तां दहशतगर्दनि जे मुल्क में दाख़िल थियण जी कोशिश नाकाम। सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। हिकु एहलकार शहीद। बलूचिस्तान जे इलाइक़े आवारा में सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन, 5 दहशतगर्द मारिजी विया। अफगानिस्तान मां अंदर पड़े हथियारनि जा सबूत हिकु दफ़ो ॿीहर मंज़रिआम ते अची विया। मीर अली में मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां पड़े हथियार ऐं बारूद हथ। पाक फौज ॿिनि ॾहाकनि खां दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में मसरूफ़। टीटीपी जा दहशतगर्द अफगानिस्तान में अमरीका जा छॾियल हथियार इस्तेमाल करे रहिया आहिनि। आम चूंड लाइ नामज़दगी काग़ज़ मंज़ूर या रद्द थियण ख़िलाफ़ अपीलनि जो सिलसिलो शुरू। रिटर्निंग ऑफिसरनि जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अपीलूं दाख़िल करण जो सिलसिलो 3 जनवरी ताईं जारी रहंदो। अपीलुनि ते इलेक्शन ट्रिब्यूनल 10 जनवरी ताईं फ़ैसिला कंदो। उम्मीदवार नामज़दगी काग़ज़ 12 जनवरी ताईं वापसि वठी सघंदा। 13 जनवरी ते उम्मीदवारनि खे चूंड निशान अलॉट कया वेंदा ऐं पोलिंग 8 फरवरी ते थींदी। करीम बख्श खोसे में हथियारबंदनि नौजवान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद इस्माइल लाशारी गोलियुनि जो खाज इलाइक़े में दहकाओ। क़ौमी क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ आख़िरी टेस्ट मैच लाइ सिडनी में देरो ॼमाए छॾियो। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में आख़िरी टेस्ट मैच 3 जनवरी खां खेॾी वेंदी।